ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं मेड़ भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि वटि उमिरि रुबाब चांडियो पहुती आहे। फ़ौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत बि कई आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। उमिरि रुबाब चांडियो पारां फ़ौतियुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10,000 रुपया इमदाद ॾियण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त उमिरि रुबाब चांडियो पारां बाहि मुतासिरनि में इमदादी सामान बि विरहायो वियो। हुकूमत तहरुक वठी आहे त घणो नुक़सानु न थिए हा, नुक़सान जो ज़िम्मेवार सरकार आहे। उमिरि रुबाब चांडियो जो इहो चवणु आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। मेहड़ भरिसां ॻोठ फैज़ मोहम्मद चांडियो में बाहि मुतासिरनि वटि उमिरि रुबाब चांडियो पहुती आहे। फ़ौतियुनि जे वारसनि सां ताज़ियत कई ऐं उमिरि रुबाब चांडियो पारां फ़ौतियुनि जे वारसनि ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10,000 रुपया इमदाद ॾियण जो ऐलान बि कयो वियो आहे। उमिरि रुबाब चांडियो पारां बाहि मुतासिरनि में इमदादी सामान बि विरहायो वियो। उमिरि रुबाब चांडियो जो चवणु आहे त हुकूमत तहरुक वठी आहे त घणो नुक़सानु न थिए हा, नुक़सान जी ज़िम्मेवार सरकार आहे। राब्तो कयो आहे मेहड़ में मंज़ूर महसिर सां। मंज़ूर, ॿुधाइजो उमिरि रुबाब चांडियो बाहि मुतासिरनि वटि पहुती आहे। जी, मां तव्हांखे ॿुधाईंदो उमिरि रुबाब चांडियो मेहड़ भरिसां फैज़ मोहम्मद चांडियो ॻोठ में बाहि मुतासिरनि वटि पहुती, जिते हिन जेके फोत थी वियल आहिनि उन्हनि लाइ 10,000 ऐं ज़ख़्मियुनि लाइ 10,000 इमदाद जो ऐलान कंदे उते ॿोॾि मुतासिरनि में अटो ऐं खाधे जूं ॿियूं शयूं विरहायूं। उमिरि रुबाब जो चवणो हो त जेकॾहिं सरकार तहरुक वठे हा त हेतिरो नुक़सानु न थिए हा ऐं हिन में सरकार जी नाहली किफ़लत शामिल आहे। सिंध सरकार नाहल आहे ऐं सिंध सरकार जी नाहली सबबि जेके इदारा आहिनि उहे वेही विया आहिनि। कंहिं बि इदारे में को बि सिस्टम न आहे जंहिंजे करे हिन क़िस्म जा वाक़िया थियनि था। हिन घुर कई त हिन वाक़े में जेके गिफ़लत कंदड़ उन्हनि लाइ नोटिस वठी ऐं हिन जेके मासूम फोत थी आहे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जी मंसूर, इहो ॿुधाइजो त हूअं त सरकार बि नोटिस वरितो आहे, उहे बि ऐलान कनि था। उमिरि रुबाब चांडियो बि पहुती आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर जेके 10,000 रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे उहा इमदाद केसीं ताईं उन्हनि खे मिलंदी? छो जो हिन वक़्तु जेका उन्हनि जी सूरत हाल आहे त उन्हनि खे काई बि माली इमदाद या खाद खुराक हिन वक़्तु मिलणु घुरिजे। जी मंज़ूर, उन्हनि चयो त सुभाणे खां ताईं जेके इहे पैसा आहिनि उहे बाहि मुतासिरनि में पहुचाया वेंदा, जॾहिं त हिन वक़्तु कुझु ॿियूं समाजी तंज़ीमूं इलाइक़े में पहुतियूं आहिनि जेके खाधो वग़ैरह खणी आहिनि, तॾहिं त डीसी ताज़ो इतलाह ठीकु आहे। अव्हांजी महिरबानी मंज़ूर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।